खुतबो एक्सरसाइज। क्वेश्चन 1, पाण सगुन आख़िरी हज कहिड़े हिजरी सन में कयो? आंसर, पाण सगुन आख़िरी हज 10 हिजरी सन में करणु फरमायो। हिन हज खे हुज्जतुल विदा छो थो चयो वञे? हिन हज खे हुज्जतुल विदा चयो वञे थो छो त ही हज हज़ूर सल्लम जिन जो आख़िरी हज हो। पाण सां इस्लामी बिरादरी बाबति कहिड़ो इरशाद फरमायो? पाण सगोरन इस्लामी बिरादरी बाबति इरशाद फरमायो त हर मुस्लमान ॿिए मुस्लमान जो भाउ आहे, सभु मुस्लमान हिकु बिरादरी आहिनि। क्वेश्चन नंबर 4, नबी करीम सल्लम जिन ज़ालनि, ॿारनि, यतीमनि ऐं मिस्किननि वास्ते कहिड़ो नसीहतूं करणु फरमायूं? नबी करीम सल्लम जिन फरमायो त यतीमनि सां महिरबानी, मिस्किननि जी संभाल, औरतनि सां अदल ऐं संदनि हक़नि जी हुरमत जो ताक़ीद कयो। पाण सल्लम फरमायो त औरतुनि जे मामले में ख़ुदावंद ताला खां डिॼंदा रहो, औरतुनि ते अव्हांजा औरतुनि ते हक़ आहिनि। क्वेश्चन नंबर 2, टे इस्लाह ॿुधायो। हाज़िर थियणु, हिसाब किताब ॾियणु, पंहिंजो पाण मञाइणु ऐं थधो घोड़ो थियणु। लफ़्ज़ माना जुमिले। वरंदे यानी वापसि आके वे हज़ूर सल्लम जिन हज तां वरंदे खुतबो ॾिनो। बाननि यानी ग़ुलामनि, हज़ूर सल्लम बाननि खे शफ़क़त जी तलक़ीन फरमाई। पधरनामो यानी ऐलान, हज़ूर सल्लम जो इहो खुतबो मिस्कीननि, बाननि, ज़ालुनि ऐं यतीमनि जे हक़नि जो खुलियल पधरनामो आहे। लॼनि यानी इज़त, हज़ूर सल्लम फरमायो त हिक ॿिए जे लॼनि जो एहतराम कयो। पुछाणो यानी पूछा जाना, क़यामत जे ॾींहुं अमलनि बाबति पुछाणो थींदो। पिछाड़ी यानी आख़िरत या आख़िर में खुतबे जी पिछाड़ी में हज़ूर अलविदा चयो। लफ़्ज़नि जा ज़िद, उधारी उसका वो नक़द, अजमी अरबी, हराम हिलाल, आका का ग़ुलाम, इंतहा या शुरुआत या इब्तिदाई, पिछाड़ी यानी पिछाड़ी का होगा शुरुआत।